अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इलेक्शन 2013 की ख़ुसूसी नशरियात खां पोइ अॼु असीं इस्लामाबाद स्टूडियो में पंहिंजे रवायती रूटीन प्रोग्राम कैप राजधानी टाइम्स सां गॾु हाज़िर आहियूं। इलेक्शन 2013 जा नतीजा तव्हांजे साम्हूं आहिनि ऐं कुझु नतीजा मुल्क जा रहियल आहिनि जिन ते काफ़ी वॾी रिज़नमेंट आहे, गोड़ गम गुस्सो आहे, एहतजाज थिया आहिनि, टायर जलिया आहिनि, इल्ज़ाम लॻा आहिनि, प्रेस कॉन्फ्रेंसिस थियूं आहिनि ऐं कुझु जायुनि ते DRO जे तरफ़ खां हतमी रिज़ल्ट जेके आहिनि उहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में न पहुची रहिया आहिनि। उहो हिकिड़ो वॾो रीज़न आहे जेको 2 ॾींहंनि खां पोइ इलेक्शन फाइनल न थी सघी आहे रिज़ल्ट्स जे हवाले सां। पर हिन वक़्तु इस्लामाबाद में चइनी सूबनि जे गादी वारनि हंधनि में जेको मुमकिन आहे ऐं जेके पॉसिबल हुकूमतूं आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत ऐं चइनी सूबनि जे अंदरि सूबाई हुकूमतूं, उन्हनि जे लाइ जेका ठहण जे लाइ जोड़ तोड़ आहे उहा इंतिहाई उरूज ते आहे। उहो KPK हुजे, बलूचिस्तान हुजे, सिंध हुजे, पंजाब हुजे या मरकज़ी गवर्नमेंट हुजे। हिकिड़े लिहाज़ खां वाज़िह सूरत हालत आहे त PMLN सेंट्रल में गवर्नमेंट फॉर्म कंदी, सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी कंदी, बलूचिस्तान जे अंदरि जेके गॾियल सड़ियल नेशनलिस्ट आहिनि उहे कंदा, KP जे अंदरि मोस्ट लाइकली इमरान खान साहब कंदा। पर उनजे बावजूदि बि जेका पुठियां बैकडोर जेका जोड़ तोड़ आहे उहे इशूज़ ऐं प्लस जेको नेक्स्ट गवर्नमेंट जूं कहिड़ियूं पॉलिसीज़ हूंदियूं सूबाई लेवल ते, मरकज़ी लेवल ते ऐं दुनिया असांखे कीअं पई ॾिसे। अॼु इन्हनि इशूज़ ते ॻाल्हाइण जे लाइ मूंखे स्टूडियो में जॉइन कयो आहे साईं एजाज़ बैर साहब। एजाज़ साहब, महिरबानी तव्हांजी। तव्हांखे असीं मुल्क जे वॾनि स्टूडियोज़ में ॾिसंदा रहियासीं इलेक्शन नशरियात में, अॼु तव्हां हिते आया, महिरबानी तव्हांजी। एजाज़ साहब, हिकिड़ो त पाण पॉसिबल सिनारियोस ते बाद में ॻाल्हायूं, तव्हां हिन सॼे प्रोसेस खे इलेक्शन 2013 खे 3 ॾींहंनि खां पोइ अॼु कीअं पिया ॾिसूं? इन में बिल्कुलु इलेक्शन त थी वई, उन जा नतीजनि जे हवाले सां हिकिड़ी अजीब ॻाल्हि थी आहे त गुज़िरियल जेकॾहिं तव्हां जेके बि इलेक्शन थियूं आहिनि उन में PTV वारा लाइव ॾेखारींदा, जंहिं ज़माने में TV चैनल न हुआ, या 2008 में बि जेके नतीजा ईंदा हुआ त उहे इलेक्शन जी पोलिंग जीअं ई ख़तमु थींदी हुई त सुबुह ताईं तक़रीबन 95% जेको रिज़ल्ट अची चुको हूंदो। हे पहिरियों दफ़ो आहे त 2 ॾींहं गुज़री विया आहिनि, हिन महिल ताईं अञा 50% नतीजा बि जेको आहे इलेक्शन कमीशन कंपाइल न कया आहिनि ऐं न जारी न कया आहिनि। त इन में इहो हिकिड़ो शक थो थिए पियो त शायदि का दरपर्दा जेको इन जी मैनिपुलेशन हले पई। ऐं उहा ॻाल्हि बलूचिस्तान में त तमामु हिकिड़ी वाज़े नमूने नज़र पई अचे त उते जूं जेके ताक़तवर धुरियूं आहिनि उहे पंहिंजे मर्ज़ीअ जा नतीजा हासिल करण जे लाइ कोशिशि करे रहिया आहिनि, जंहिंजे करे हिकिड़ी डिले कई वई आहे। अख्तर मेंगल त क्लियर कट जेको इल्ज़ाम आहे नतीजनि खे मञण खां इनकार कयो आहे। हा, लॻाए छॾियो त भई हिन में एस्टेब्लिशमेंट इन्वॉल्व आहे, एजेंसियुनि जो किरदारु आहे ऐं जेको अवाम जो फ़ैसिलो आहे उन जे बदिरां हीउ फ़ैसिलो जेको आहे त उहो कोर कमांडर ऑफिस में कया था वञनि या FC हेडक्वार्टर में कया था वञनि। त अहिड़े क़िस्म जा जॾहिं इल्ज़ाम लॻंदा डेफिनेटली त माना अञा वधीक शक शुबा थींदा। ऐं सिंध में बि कुझु हल्कनि जो अञा ताईं जेको आहे रिज़ल्ट थोरो जेको आहे त अञा हिननि न ॾिनो आहे। त असीं ॾिसूं कराची खां वठी खैरपुर ताईं कई सिंध जे शहरनि में जेकॾहिं ॾिसो त पोलिंग जीअं ख़तमु थी आहे त हर पोलिंग ते हर उम्मीदवार जो पोलिंग एजेंट हूंदो आहे, प्रिज़ाइडिंग ऑफिसर उनखे ठपो हणी सही करे रिज़ल्ट ॾींदो आहे। जॾहिं उहे रिज़ल्ट अची विया, उम्मीदवारनि खे ख़बर पइजी वई त उनखां पोइ डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर जेको आहे उन छो न ईअं कयो आहे। हाणे अटक में डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसर जेको प्रिज़ाइडिंग ऑफिसर आहे उहो हिकिड़ी 2 पोलिंगुनि जो सॼो रिज़ल्ट खणी बैलेट बॉक्स खणी घर हलियो वियो। उन वञी चई त मां थकल आहियां ऐं आराम करे पोइ जेको आहे त ॻणींदासीं। त इहो को तरीक़ो कोन्हे को, ऐं अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं तव्हां कंदव त सॼो इलेक्शन जो अमल उनखे तव्हां मशकूक ठाहे छॾींदव। न, पर तव्हां सम्झो पिया त हीअ जेके इल्ज़ाम अचनि पिया, इहे हिकिड़ो त जेको टेक्निकलिटी सां ॿुधायूं त पोलिंग एजेंट खां वठी प्रिज़ाइडिंग ऑफिसर ऐं उनखां वठी RO ऐं DRO ऐं पोइ इलेक्शन कमीशन ते पहुचण जो जेको तरीक़ेकार हो उहो थियो कोन पई। पर जेके ॿियूं सियासी धुरियूं हणनि पियूं इल्ज़ाम त मुल्क जे अंदरि प्री पोल रिगिंग ऐं हिकिड़ो इंजीनियरिंग ज़रूरु थी आहे, जंहिं तहत ई रिज़ल्ट्स आया आहिनि, न त पीपल्स पार्टी 3 सूबनि मां ईअं धोपजी न वञे हा, काफ़ लीग माइनस न थिए हा ऐं PTI जी इमरजेंस ऐं नवाज़ लीग जी एतिरी वॾी इमरजेंस जेका धड़नि खे ख़ुदि बि तवक़ न हुई उहा मुल्क में थी आहे। न, उनजो हिकिड़ो रीज़न इहो आहे त जेका रिवायती वोटिंग पैटर्न रहियो आहे माज़ी जे इलेक्शन्स में, उन जी भेट में हिन दफ़े जेकॾहिं तव्हां ॾिसो त पंजाब जे अंदरि ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि जेके विनिंग ऐं लूज़िंग रेशो आहे उहो मार्जिन तमामु घणो आहे। जेका शइ इंडिकेट इहा थी करे त वोट कास्ट तमामु घणो थियो आहे माज़ी जी भेट में। बिल्कुलु। त उनजे करे जेको हिकिड़ो रिवायती पैटर्न हो उहो टुटो ऐं अनएक्सपेक्टेड जंहिंमें मां इहो चवंदुसि त हिन में जेका इलेक्शन हुई इन में तव्हां ॾिठो त 4.25 करोड़ जाली वोट ख़ारिज थिया।
ऐं जेके रिवायती वॾेरा जागीरदार खान सरदार पाण ठपा हाणे दॿा भरींदा पंहिंजे इन्हनि वोटनि जी आधार ते तव्हां हिन इलेक्शन में ॾिठो त काफ़ी अहिड़ा किरदार जेके आहिनि उन्हनि खे सियासी पार्टियुनि जो सहारो वठिणो पियो ऐं उन ई साॻी वरी जाइ ते 4 करोड़ नौजवान वोटर बि आयो आहे, नओं वोटर बि आयो आहे। त उन नए वोटर औरतुनि जो जेको वोट कास्ट रेशो आहे उहो बि तमामु वधियो आहे हिन दफ़े। बिल्कुलु। त नौजवान जो रेशो जॾहिं तव्हां वधियो त उन सां हिकिड़ो अनएक्सपेक्टेडली जेको टर्न आउट आहे वोटनि जो उहो वधी वियो ऐं उहो रिवायती पैटर्न न रहियो, जंहिंजे करे जेको आहे तव्हांखे ईअं लॻे थो त ॼण हिकिड़े क़िस्म जा अहिड़ा रिज़ल्ट आया आहिनि जो मुस्लिम लीग क्यू बि वाइप आउट थी वई, पीपल्स पार्टी बि वाइप आउट थी वई। बिल्कुलु। त इलेक्शन खां अॻु में असांजो पंहिंजो इहो अंदाज़ो हुयो त पीपल्स पार्टी साउथ पंजाब में रहीम यार ख़ान ऐं लैया में जेको आहे स्वीप कंदी, पर ईअं कोन थियो। मियांवाली में तव्हां ॾिठो त इमरान ख़ान साहिबु जेको जलसो कयो, नवाज़ शरीफ़ साहिब बि उन जेतिरो ई जलसो कयो, पर उते तव्हां ॾिसो त इमरान ख़ान स्वीप कयो। ऐं साॻे ई तरीक़े सां तव्हां ॾिसो जेकॾहिं हज़ारा डिवीजन खे, त हज़ारा डिवीजन हमेशह मियां नवाज़ शरीफ़ साहिब जो गढ़ रहियो आहे, पर उते पीटीआई एमर्ज थी एबटाबाद में जेको जलसो हवेलिया में मियां साहिबु करे आयो, उनखां पोइ मानसहरा में जेको इमरान ख़ान जलसो कयो उहो उनखां वॾो जलसो। ऐं नतीजे में तव्हां ॾिठो त उमर अयूब बीठो, गौर अयूब जो पुटु, उहो बि हारायो वियो ऐं सरदार महताब अब्बासी सीनियर नायब सदर आहे मुस्लिम लीग नून जो, तमामु न उनजो बि पहिरियों जेको गैर सरकारी उन्हनि में अचनि पिया त उन शायदि इहो त वॾो फ़र्क़ु थी वियो आहे, ख़बर कई उमेदवारनि जी। हा, जेको ॿियो असां वटि जेको मां सम्झां थो त जेका मीडिया में हिकिड़ी रेस हली, अञा पोलिंग ख़तम ई कोन थी त 2 टीवी चैनल में हिकिड़ी रेस पइजी वई त उन्हनि नतीजो पोलिंग जो पहिरीं दफ़ो तारीख़ में 1 कलाक वक़्तु वधायो वियो। बिल्कुलु 5 वॻे ताईं हो त 6 वॻे थी वियो, त ज़ाहिर तव्हां 5 वॻे रिज़ल्ट्स ॾिना कीअं पई? एग्ज़ैक्टली। त उहो हिकिड़ो जेको गैर ज़िम्मेदारी जो मुज़ाहिरो आहे, मां सम्झां थो इहो मीडिया जे पार्ट ते ईअं न थियणु घुरिजे ऐं इन सां ज़ाहिर आहे त हर माण्हुनि जा सपोर्टर बि आहिनि, मुखालिफ़ बि आहिनि, त उन सां हिकिड़ो जेको अक्रॉस द बोर्ड जेको पैगाम थो वञे उनजो वॾो हिकिड़ो फ़र्क़ु थो पए, त उहो बि हिकिड़ो न रहियो। त तंहिंजे करे मां चयो त जॾहिं पाण ॻाल्हि वोटिंग पैटर्न वारी पिया कईसीं त उन में ही बिल्कुलु नवां जेका आई। अच्छा, मुंहिंजे इन प्रोग्राम में तव्हां पोइ दफ़े फरमायो, तव्हां चयो त जेकॾहिं वोटर टर्न आउट 60% खां क्रॉस थियो त इमरान ख़ान स्विप कंदो। मुंहिंजे अॻियां 2 इस्लामाबाद जा रिज़ल्ट पिया आहिनि। इस्लामाबाद में 60% खां टर्न मथे वियो आहे, हिकिड़े जाइ ते 61 आहे, हिकिड़े जाइ ते 64 आहे। ज़ाहिर इमरान ख़ान 1 सीट इस्लाम जी खटी आहे, ॿी में टफ कॉन्टेस्ट ॾिनो आहे, खोखर हाराए विया आहिनि। त ईअं ई केपी जे अंदरि बि हुनजो काफ़ी टर्न आउट आहे, पर बलूचिस्तान में उहो टर्न आउट तमामु घटि आहे। बिल्कुलु, बलूचिस्तान में बि घटि आहे। इवन ख़ैबर पख्तूनख्वा जे जेके बाराड़ी जा इलाइक़ा आहिनि उते बि घटि आहे ऐं फाटा में जेके एजेंसीज़ आहिनि उते बि घटि आहे। मज़ेदार तव्हांखे ॿुधायां त वज़ीरिस्तान वारी जेका एजेंसी आहे इन में गुज़िरियल साल छो त अॻु में बैतुल्ला महसूद जो कब्ज़ो हो, पोइ बैतुल्ला महसूद मारिजी वियो, हकीमुल्ला महसूद जो कब्ज़ो हो ऐं उतां वॾी लॾ पलाण थी आहे। त मूंखे जेकॾहिं सही यादि आहे त NA42 आहे उहो ट्राइबल एजेंसी वज़ीरिस्तान वारी। त हिकिड़ो त उतां माण्हू हज़ारनि जी तइदाद में लॾ पलाण करे विया आहिनि। हिन दफ़े हकीमुल्ला महसूद जे गढ़ मां मौलाना फज़लुर रहमान जी जमात जो उम्मीदवार जेको खटे आयो आहे उहो 3000 वोटनि ते MNA थियो आहे। त साॻे ई तरीक़े सां तव्हां इहो जेकॾहिं ॾिसंदव बलूचिस्तान जे अंदरि तव्हांखे 11000 10000 12000 ते बि MNA थियो आहे। त एतिरे ते असां वटि यूनियन काउंसिल जी सीट जेको आहे उहा मुश्किल हुजे थी। पर इहो अजीब हिकिड़ो आहे त हिकिड़े तरफ़ मुल्क जे अंदरि इहा हिकु थ्योरी पुराणी त मुल्क जे अंदरि पंजाब ऐं जेको हीउ मथे वारो पासो आहे KP जो ख़ैबर वारो, इन जे अंदरि प्रमोट थो कयो वञे त पब्लिक निकिरे ऐं बाक़ी जेको ॿियो मुल्क आहे उनजे अंदरि पब्लिक न निकिरे। त इहो बि हिकिड़ो तज़ाद वाज़ उभरी आयो आहे न। ॾिसो, उहो बलूचिस्तान जो त हिकिड़ो एक्सेप्शनल केस हुयो। उते जेके कॉम्प्रेस धुरियूं इलेक्शन में हिसो वठनि पियूं उन्हनि खे ॿ तरफ़ो ख़तरो हुयो। हिकिड़ो त रियासती इदारनि जे तरफ़ां ऐं उन्हनि जे तरफ़ां ठाहियल हिकिड़ियूं प्राइवेट आर्मीज़ यानी दिफ़ा पाकिस्तान तंज़ीम फलाणी तंज़ीम, त उहे हिकिड़ियूं प्राइवेट आर्मीज़ आहिनि, उन्हनि खां बि ख़तरो हुयो ऐं रियासती इदारनि खां बि हिकिड़ो ख़तरो हुयो। ऐं टियों जेको उते जेके बलोच नेशनल मिलिटेंट्स आहिनि, शिदत पसंद बलोच या जेके पाण खे चवनि था त
जो आज़ादी पसंदि आहिनि जी। त उन्हनि खां बि ख़तरो हुयो त जंहिंजे करे हिकिड़ो टर्नआउट उते घटि रहियो पर उन जे बावजूदि बि तव्हां ॾिसो त पश्तून बेल्ट में को प्रॉब्लम कोन हो पर बलोच एरिया में जेको आहे उनजो मसइलो पर जा सभु इलेक्शन जे डे ते न बलोचिस्तान में न फाटा में न केपी में न त को वॾी दहशत जी कार्रवाई थी न को एॾो वॾो हुननि खे ब्लॉक कयो वियो थिया वाक़िया थिया पर मतिलबु स्केल जेको एक्सपेक्टेड हो त जीअं हली पे लहर मुल्क जे अंदरि हा तालिबान जी धमकी ख़ुदकश हमलनि जी त अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो सवाइ कराची में हिकिड़ी जाइ ते जेको रेंजर्स जी गाॾी सां अची हमला टकरायो उन खां अलावा एॾो वॾो जेको आहे त जेको तवक़ो हुई या ख़ौफ़ हुयो जेतिरो मां सम्झां थो त ओतिरी जेको आहे दहशतगर्दीअ जा वाक़िया घटि थिया ऐं बदक़िस्मती सां असां हिन समाज में हिन माहौल में रही रोज़ जेको आहे त 5-8 ख़ुदकश धमाका ऐं 50-100 माण्हू जेसिताईं न मरनि त 5-10 माण्हू जेकॾहिं 20 माण्हू 30 माण्हू मरनि था चवंदा त कुझु न थियो त भई इंसानी ज़िंदगी तमामु वॾी इम्पोर्टेंस आहे हुनजी हिकिड़ो माण्हू तमामु पर असांजो माइंड सेट जेको आहे हिकिड़े क़िस्म जो उहो ॼण आदी थी विया आहियूं त ॼण 40-50 माण्हू मरी विया त ॼण कुझु न थियो ऐं इलेक्शन कमिश्नर साहिब बि जेको आहे वॾे फ़ख्र सां चयो त साईं वॾा पुरअमन तरीक़े सां इलेक्शन कराई आहे अरे बाबा किथां जी पुरअमन इलेक्शन आहे बलोचिस्तान में ज़ुल्म लॻो पियो आहे तव्हां हुते कीअं था चओ त आज़ादु ऐं शफ़ाफ़ इलेक्शन थी आहे अच्छा ख़ैर वेझा सभु उहो हाणे चीफ इलेक्शन कमिश्नर जो पंहिंजो मौक़िफ़ आहे हीअ जेको पंजाब जे अंदरि पाण ॻाल्हायूं ओवरऑल हिकिड़ो बलोचिस्तान जी असीं केपी जी ॻाल्हि कईसीं पंजाब जे अंदरि पीपल्स पार्टी जो ईअं सफ़ायो थी वञे ऐं साउथ मां मतिलबु हिकु अधु सीट मुश्किल सां कढी सघिया बिल्कुलु उहो ई मूं चयो न उनजो हिकिड़ो वॾो रीज़न त इहो हुयो त जेको वोटर टर्नआउट जेको आहे उहो तमामु हाई वियो ऐं ॿियो इहो हुयो त पीपल्स पार्टी हिन दफ़े तव्हां 5 साल ॾिसो न त 5 सालनि में पंहिंजे तंज़ीमी ढांचे ते को बि कमु न कयो ऐं नवां तजुर्बा ऐं जेको जियालो जेको पीपल्स पार्टी जी शिनाख़्त आहे उनखे बि जेको आहे हुननि गवर्नमेंट जे माण्हुनि ताईं एक्सेस न हुई त न उन्हनि जा कम थिया न उन्हनि खे तव्हां मिलणु पसंदि था कयो न पंहिंजी तव्हां तंज़ीम खे फ़ाल कयो ऐं हिननि सॼो इहो हुयो त बाबा इलेक्टेबल ते ज़ोर ॾियो त जेके माण्हू चूंड खटे सघनि था बजाए वर्कर जी वटि वञिजे या उनखे मोटिवेट कजे हिननि इलेक्टेबल जेके माण्हू हुया वॾेरो आहे 5 वोट आहिनि त उनखे जेको आहे इम्पोर्टेंस ॾिनी इहो बि ग़लति कयूं ऐं हाणे तव्हां पंजाब में त जा सभु उन्हनि स्ट्रेटजी आहे त PML-Q सां ऐं साउथ जे अंदरि बिल्कुलु मां चवां थो उन ॻाल्हि ते त ॾिसो सभ खां वॾो जेको हिननि पंहिंजो पेर ते कुहाड़ो हयूं पीपल्स पार्टी पंजाब में ख़ासि करे उहो इहो त कातिल लीग उन्हनि खे इक़्तिदार में भाईवार कयूं हलो ठीकु आहे नज़र ज़रूरत तक तव्हां कयो उनखां पोइ जेका उन्हनि सां सीट एडजस्टमेंट हिननि कई उन में पंहिंजा हिननि तमामु हिकिड़ा विनिंग कैंडिडेट बि काफ़ी जॻहियुनि ते अहिड़ा हुया जिन खे हिननि टिकट जारी न कई सिर्फ़ु क्यू लीग जी मसलियत जे करे त उहो रिज़नमेंट ऐं गुस्सो बि हूंदो बिल्कुलु उमेदवारनि में तमामु घणो उहो गुस्सो हुयो ऐं जॾहिं काफ लीग उन एग्रीमेंट खे पाण नथी मञे चौधरी अहमद मुख़्तार जे मुक़ाबले में परवेज़ इलाही पाण बीहे थो त उनखां पोइ पीपल्स पार्टी वटि कहिड़ो जवाज़ थो बचे त तव्हां पंहिंजे उमेदवारनि खे न बीहारियो ऐं मां तौसा शरीफ़ में मीर बादशाह कैसराणी जी सदाईं MPA जी सीट खटंदो आहे ऐं उते पीपल्स पार्टी उनखे टिकट ॾेई आख़िरी ॾींहं ते पीपल्स पार्टी में आयो ऐं उहा जेकॾहिं हिन दफ़े जेका उते हवा बणी पई जेकॾहिं उहो मिले हा उनखे त डेफिनेटली बाद में उन में हली वियो त उहा सीट जेको आहे पीपल्स पार्टी विन करे सघे पई त अहिड़े तरीक़े सां ग़लति सीटुनि जी जेको आहे मुज़फ़रगढ़ जेको आहे उहो मिनी लाड़काणो चवराईंदो 2008 में 5 सीटूं खटे आया हिन दफ़े हिकिड़ी बि सीट कोन मिली अञा ताईं माना कयूं जतोई वारी सीट में अञा आहे आसिरो उनजो ख़बर न आहे मूंखे त को रिज़ल्ट आयो आहे या न आयो आहे उते जमशेद दस्तीअ जो ईअं आज़ादु बिल्कुलु ऐं उनखे हारायो अथसि हिना रबानी खर जे वालिद साहिब खे ऐं होॾां नवाबज़ादा इफ़्तिख़ार खे हारायो आहे नवाबज़ादा साहिब बिल्कुलु उनखे बि ऐं प्लस जेको आहे त होॾां हंजरा साहिब अची वियो मुस्लिम लीग नून जे टिकट ते ऐं उहा सीट बि हाणे ॾिसो हद ॾिसो पीपल्स पार्टी जी डिसीशन मेकर्स जी त कोट अदू वारी जेका सीट आहे मुज़फ़रगढ़ जी उन मां उमेदवार जेको आयो मोहसिन कुरैशी उहो अञा वीचारो कोमा में आहे गुज़िरियल 2-3 सालनि उहा हुनजी एॾी क़ुर्बानी हुई जो जेल में जॾहिं ज़रदारी साहिबु हूंदो हो त शायदि ई का अहिड़ी पेशी हुजे जेको हुन मिस कई हुजे ऐं उनजी घरवारी बाद में MNA चूंडी ख़ालिदा मोहसिन कुरैशी
ऐं हिन दफ़े हुनजे पुट खे टिकट न ॾिनो। अच्छा ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ कुरैशी ख़ानदान खे। हितां शुरू था कयूं, टाइम था ब्रेक जो। नाज़रीन वठूं था ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ एजाज़ साहिब खां असीं इहो पुछंदासीं त हीउ इलेक्शनरिंग जो सिनारियो त असीं सॼे मुल्क जो जाइज़ो वरितोसीं, पर जेके चइनी सूबनि में ऐं मर्कज़ जे अंदरि जेका हुकूमत साज़ी ऐं जेको बाक़ी पसे पर्दा एक्टिविटीज़ आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ जोड़ तोड़ थी रही आहे, उन जी छा सूरत हाल आहे? वेलकम बैक नाज़रीन। अच्छा, जैसा तव्हां ॻाल्हि पे की त कुझु सीट्स जो प्रॉब्लम आयो पंजाब जे अंदरि, जंहिंजे बुनियाद ते पीपल्स पार्टी ऐं बाक़ी धुरनि खे जेका सबक़त आई आहे पीपल्स पार्टी, त उनजो रीज़न इहो उहो परफॉर्म न कयो। उन में जेको आहे ॾिसो न, हाणे जीअं लही आहे, मूं तव्हांखे चयो त उतां स्वीप करण जो इम्कान हुयो, त 55,000 56,000 वोट जेको आहे बहादुर ख़ान सीएड बि खणी वियो, नियाज़ जखड़ उन खां अञा वधीक खयां आहिनि, 70-72,000 खणी वियो आहे, त इहे 65,000, त उन बि हारायो। त चवण जो मक़सदु इहो त अगेन जेको हे पंहिंजो पाण खे मोटिवेट न करे सघिया, ऐं इहो जेको 55,000 65,000 जो रेशो आहे, इहो विनिंग रहियो आहे माज़ी में। पर जैसा उनजे भेट में सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी स्विप कयो आहे, जेको बल्कि पुराणियूं जेके सीट्स हुयूं उन्हनि खां बि कुझु नंबर वधीक वठी आया आहिनि। ॾिसो, सिंध में हिकिड़ो रीज़न आहे, ऐं सिंध में जेको पीपल्स पार्टी जे पंहिंजे परफॉर्मेंस ते कोन खटी आहे। गुज़िरियल 5 सालनि में को बि अहिड़ो वॾो मनसूबो सिंध में पीपल्स पार्टी न ॾेई सघी। ॿियो त ठहियो, कराची ऐं हैदराबाद ताईं बि को मोटरवे न ठाहे सघी, न सुपर हाईवे जी को हालत बहितर करे सघी। अलबत्ता 2 नवां शहर अॾण जी हुननि ज़रूरु कोशिशि कई, ज़ुल्फ़कार आबाद ऐं जेके ॿेटनि जे हवाले सां, पर उहे बि ॿई मुतनाज़ा इशू बणिया सिंध में, ऐं उनजी तमामु घणी सिंध जे माण्हुनि मुखालफ़त कई। अच्छा, सिंध वारे कॉन्टेक्स्ट में असीं ॻाल्हायूं था, पर असांखे लाइन ते जॉइन कयो जामी चांडी साहब। त सिंध में पुछूं त जामी साहब खां, त उहो छा रीज़न सिंध जो पीपल्स पार्टी एतिरे वॾे तइदाद में, बल्कि 2008 जे भेट में हिन दफ़े बहितर परफॉर्म कयो आहे, जेको पुराणो हुनजो स्ट्रॉन्ग होल्ड हो। अस्सलाम वालेकुम जामी। वालेकुम। जामी साहब, असीं त तव्हांखे ॿुधंदा रहियासीं नशरियात में ऐं इलेक्शन ते तजियो तव्हांजो वठंदा रहियासीं, पर असांखे ॿुधायो त हीअ सॼे मुल्क जे अंदरि पीपल्स पार्टी वॾी हद ताईं वाइप आउट थी आहे। सिंध जे अंदरि हू न रुगो पंहिंजी पुराणी पोज़ीशन बहाल कई आहे, पर अञा कुझु रीगेन कयो आहे वोट बैंक। रीज़न्स छा आहिनि, सबब छा थियो? सिकंदर, मां सम्झां थो त जीअं एजाज़ चयो मूंखां अॻु में, मां हुन सां इत्फ़ाक़ थो कयां त सिंध में जेको पीपल्स पार्टी खटियो आहे उनजो सबबु को हुननि जी गवर्नेंस जे बुनियाद ते हुननि कोन खटियो आहे, पर हक़ीक़त में मां सम्झां सिंध में जेको पीपल्स पार्टी खटियो आहे उनजो सबबु साम्हूं को मुतबादिल न हुजण जो मसइलो आहे। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेके चूंडूं थियूं, बलूचिस्तान जूं हालतूं त ख़राबु हुयूं, पर पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में तहरीक इंसाफ़ हिकिड़ी वॾी मुतबादिल चॉइस तौर साम्हूं आई। मुस्लिम लीग नून जे साम्हूं, हुते ANP जे साम्हूं आई, ऐं इन ॿिन्ही सूबनि में घटि में घटि माण्हुनि वटि हिकिड़ी जामी सिंध में 10 जमाती मुतबादिल हिकिड़े लिहाज़ सां सम्झो पियो, तव्हां पाण हुननि जे तक़रीबात में शिरकत कंदा रहिया, ऐं हिकिड़ी सिंध जे अंदरि ऑप्टिमिज़म हो, हिकिड़ी उमीद हुई त शायदि हू हिन दफ़े पीपल्स पार्टी जे मुतबादिल साबित थींदा। उन्हनि जे न थियण जे पुठियां तव्हांखे छा थो सम्झ में अचे मामलो? मां इलेक्शन खां अॻु में बि मुसलसल इहा ॻाल्हि लिखी ऐं बार बार चई हुई त 10 जमाती इताद में का बि अहिड़ी सेलिंग पॉइंट न आहे जो 10 जमात खटी सघे। मां त मिसाल ॾियां त मूं बार बार चई हुई, लिखी हुई, 10 जमाती इतिहाद सभ खां पहिरीं ॻाल्हि त मुतज़ाद नज़रियाती धुरनि जो हिकिड़ो इतिहाद हो, जंहिं वटि सवाइ PPP जे मुखालफ़त जे पंहिंजो को बि गॾियल बुनियाद न हो। नंबर ॿी ॻाल्हि त 10 जमाती इतिहाद जो न को गॾियल मंशूर हो, न को गॾियल नारो हो, न गॾियल को इंतिखाबी निशान हो, ऐं न वरी अॻिते लाइ का गॾियल कमिटमेंट हुई। ऐं उन इतिहाद में शामिल धुरियुनि जा जेके पाण में तकरार हुआ, मुक़ाबलेबाज़ियूं हुयूं, ऐं जेको हर लेवल ते औशबाज़ी हुई, इनखे मुंहिंजो न आहे ख़्याल त को 10 जमाती इतिहाद पाकिस्तान पीपल्स पार्टी जे साम्हूं कंहिं वॾी असराइती मुतबादिल दुर तौर उभरी आयो। इलेक्शन खां अॻु में ईअं न हो। अच्छा जामी, वो तो खैर आहे पंहिंजी जाइ ते, पर हीअ जेको तव्हां सम्झो आहे पीपल्स पार्टी हाणे अची वई ज़ाहिर आहे, ऐं गॾु MQ में आहे, तव्हांखे कीअं पियो सिनारियो नज़र अचे त सिंध में वरी ॿीहर गॾिजी हुकूमत ठाहींदा, या पीपल्स पार्टी हाणे पंजाब जो मॉडल फॉलो कंदे, शहबाज़ शरीफ़ जो मॉडल फॉलो कंदे हू सिंध जे अंदरि हिकिड़ी बहितर गवर्नेंस जे तरफ़ वधंदा, ऐं जेको माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे हुनजो एतिराम कंदा? मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे लीडरशिप में जेकॾहिं थोरो बि अकुलु हूंदो ऐं थोरी बि का सम्झ हूंदी ऐं थोरो बि को सियासी ज़मीर हूंदो त उहे हिन माण्हुनि जे मोट खे मान ॾींदा ऐं पंहिंजे माज़ी जे संगीन ग़लतियुनि ऐं पंहिंजे वेसा घातियुनि ते गौर कंदा। ऐं सिंध में हिन वक़्तु जेके हालतूं आहिनि उनमें का बि ज़रूरत न आहे त कंहिं ॿीहर खे शामिलु कनि, पाण गवर्नमेंट ठाहिनि ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीहनि ऐं सिंध जे अंदरि हिकिड़ो
बहितर गवर्नेंस ॾियनि त मां सम्झां थो त जेको लास्ट पीपल्स पार्टी खे गुज़िरियल दौरे हुकूमत में थियो मॉरल ग्राउंड ते घटि में घटि उहो कंपेंसेट करे सघनि था हिननि खे मौक़ो मिलियो आहे। अच्छा जामी आखिरी सवाल इहो त मुल्क जो मंज़रनामो तव्हांजे अॻियां आहे। ज़ाहिर आहे हिकिड़ी PTI नई इमर्ज थी आहे फोर्स ऐं मियां साहब खे वरी ओतिरो मैंडेट मिलियो आहे जेको शायदि हुननि जी तवक़ बि न हुई ऐं पीपल्स पार्टी पंहिंजे तवक़ जे उबतड़ काफ लीग समेत ANP समेत हिन मैदान मां ई बिल्कुलु आउट थी विया आहिनि। त हिकिड़ो नओं अहिड़ो मंज़र थियो आहे जंहिंमें रीजनलाइज़ेशन ऑफ पॉलिटिक्स बि थी आहे त चइनी सूबनि में 4 अलॻि हुकूमतूं हूंदियूं। ज़ाहिर आहे त इहो नओं पाकिस्तान आहे, नओं हिकिड़ो इलेक्ट्रल सीन आहे। इहो तव्हांखे कीअं पियो नज़र अचे? इहो तव्हां बिल्कुलु सही था चओ ऐं मूं पंहिंजे अॼोके आर्टिकल में बि छपियो जी जी त हिन इलेक्शन में नज़र इहो पियो अचे त पाकिस्तान में वफ़ाक़ियत जी सियासत जो दौर जेको आहे उहो काफ़ी हलियो वियो आहे, छाकाणि त PMLN जेका आहे उहा घणे भाङे बल्कि मुकमल तौर ते पंजाब में आहे, PPP महदूद थी वई आहे ऐं तहरीक इंसाफ़ जेका आहे उहा इहा ॻाल्हि तव्हां सही आहे बिल्कुलु। त इहो थींदो आहे। तव्हां ॾिसो हिंदुस्तान जे अंदरि बि ईअं आहे त हिंदुस्तान जी सियासत में जेका मुल्की सियासत आहे वफ़ाक़ी लेवल ते उन में 3 धुरियूं आहिनि, कांग्रेस BJP ऐं कम्युनिस्ट पार्टी। पर उन खां वधीक असराइती सियासत हेठि आहे सूबनि में ऐं मुख़्तलिफ़ पार्टियूं जेका हुते रियासतुनि में ऐं रीजनल लेवल ते इंडिया जे अंदरि थींदी रही आहे। बिल्कुलु। त हिते मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी मस्बत शइ बि थी सघे थी जेकॾहिं असां वरी पंहिंजी ॻाल्हि था कयूं त इहो जेको शिफ्ट आयो आहे इहो मस्बत बि थी सघे थो जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे सिंध जे माण्हुनि वरी मैंडेट ॾिनो आहे उहा करे माण्हुनि सां सची थिए ऐं माण्हुनि खे। चलो जामी साहब तव्हांजी वॾी महिरबानी असांखे जॉइन करण जी महिरबानी। अच्छा एजाज़ साहब हीउ जेको जामी बि चए पियो त हीउ फेडरेशन जे अंदरि हिकिड़ो नओं तजुर्बो थियो आहे त हेठि रीजनल पार्टीज़ हूंदियूं जीअं इंडिया में रियासतुनि में हिते पाकिस्तानी सूबनि में ऐं मर्कज़ जे अंदरि हिकिड़ी ॿियूं पार्टियूं हूंदियूं मसलन जीअं PTI आहे PMLN आहे। त हिकिड़ो नओं फेडरेशन में तजुर्बो तव्हां बि इस्लामाबाद जी सियासत खे वॾे अरसे खां ॾिठो आहे गहराई सां, त अहिड़ो रीसेंट हिस्ट्री में तजुर्बो न थियो आहे। हीउ तजुर्बो तव्हांखे कीअं पियो लॻे? ॾिसो पाकिस्तान जी जेका फेडरेशन आहे न इहा मां सम्झां थो त दुनिया जी हिकिड़ी बेढंगी क़िस्म जी फेडरेशन आहे। ऐं मूं हिकिड़े ॿिए TV चैनल ते बि चयो ऐं जावेद जबार साहब बि इहा ॻाल्हि चई त दुनिया में तव्हां को विफ़ाक़ ॻोल्हींदव तव्हांखे पाकिस्तान जहिड़ो विफ़ाक़ न मिलंदो। हीउ उहो विफ़ाक़ आहे जो 47 खां वठी हिते सूबनि खे अख़्तियार ॾियण जे बजाए मर्कज़ियत क़ाइमु कई वई। बंगाल जेसिताईं हुयो त उन सां पैरिटी लाइ तव्हां 1 यूनिट ठाहे सॼे मुल्क खे सभिनी जी सूबनि जी शिनाख़्त ख़तमु करे तव्हां हिकिड़ो मशरक़ी ऐं मग़रबी पाकिस्तान जा नाला ॾेई तव्हां माण्हुनि जूं आइडेंटिटीज़ जेको आहे त उहे ख़तमु करण जी कोशिशि कई। अॼु बि फेडरल गवर्नमेंट IG बदिली बि करे थी, लॻाए बि थी, पर चए थी न अमन अमान जो मसइलो वञी सूबे जो आहे उहो पाण ॼाणे। भई हीउ कहिड़ो विफ़ाक़ आहे जिते तव्हां हिकिड़ो सूबो 73 जे आइन में मां सम्झां थो जेका ग़लति ॻाल्हि हुई उहा उनखे थोरो हाणे कुझु बहितर बि कयो NFC अवार्ड में त वसीलनि जी विर्छ पॉपुलेशन जी बेसिस ते भाई कंट्रीब्यूशन जी बेसिस ते छो न या ॿिया उन जा रीज़न उहो छो न त इहो ई सॼी माना सिंध इहो रोए बलोचिस्तान इहो रोए। बलोचिस्तान चए त बाबा गैस असां था ॾियूं तव्हांखे एतिरी ऐं तव्हां बलोचिस्तान खे गैस केतिरी करे ॾिनी। सिंध तव्हांखे हींअर 60% गैस थी ॾिए, मजमूई तौर ते 70% तव्हांखे रिसोर्सिस सिंध मां था मिलनि, तव्हां हुनखे मोटाए 23 पैसा था ॾियो। सिंध मां वठो 100 रुपया। त ॾिसो अचूं था हुन विफ़ाक़ ते अहिड़े बेढंगे विफ़ाक़ में अहिड़े क़िस्म जा बेढंगा सियासी जेके शयूं थींदियूं रहंदियूं छो त हे एॾो आज़ादाना तौर ते बि को सियासी माहौल कोन्हे को। हिते मैनिपुलेशन आहे जिते तालिबान वेही डिक्टेट था कनि त असां इलेक्शन न करणु ॾींदासीं, जिते स्टेट जा इंस्टीट्यूशन जा पंहिंजा इंट्रस्ट आहिनि मुख़्तलिफ़ इदारनि जा, त अञा ताईं सियासत मां मुदाख़लत जेको मुख़्तलिफ़ इदारनि जी आहे उहा ख़तमु न थी आहे। ऐं अहिड़े माहौल में अहिड़े क़िस्म जा तजुर्बा जेके आहिनि ऐं ड्रामा ऐं उन जा नमूना तव्हांखे मिलंदा रहंदा, तो इनखे तव्हां जेको आहे त उन तनाज़ुर में हिकिड़े आज़ादु क़ौम वारे हैसियत जो हुन में न ॾिसो। अच्छा प्रजा साहब हीउ जेको माण्हुनि जो फ़ैसिलो तव्हांखे सही कोन पियो लॻे हिकिड़े लिहाज़ खां त माण्हुनि चयो त जॾहिं हाणे पोस्ट 18th अमेंडमेंट हाणे जॾहिं चइनी सूबनि जे अंदरि ई सॼो मामिलो आहे, पावर बि आहे, रिसोर्सिस बि आहिनि ऐं अख़्तियार बि वधीक आहे, त हर पार्टी हिकिड़ी हुकूमत ॾिजे त हू उते हलाइनि ऐं हिकिड़ो गवर्नेंस जो हिकिड़ो बहितर एग्ज़ाम्पल क़ाइमु कनि ऐं फेडरेशन खे हिकिड़े ॿिए तरह सां हलाइजे। ॾिसो इहा डिज़ायर बि हुई। इन खां अॻु में जेके तजिया ऐं तबसरा थींदा रहिया त उन में हिकिड़ो इहो ख़्यालु बि हुयो त इस्टेब्लिशमेंट कॾहिं बि न चाहींदी त का हिकिड़ी वॾी पावरफुल ऐं वॾे भरपूर मैंडेट सां का गवर्नमेंट अहिड़ी अचे, त हुननि उनखे सॼे खे स्प्लिट कयो आहे।
हाणे जेको मियां नवाज़ शरीफ़ साहब जेको क़ौमी हुकूमत जी ॻाल्हि करणु शुरू कई आहे, नेशनल चार्टर जी ॻाल्हि करणु शुरू कयो आहे, त उनजो बि हिकिड़ो रीज़न आहे। ॻाल्हि इहा आहे त तहरीक इंसाफ़ जेकॾहिं हुकूमत ठाहे थी ख़ैबर पख्तूनख्वा में, पीपल्स पार्टी सिंध में थी ठाहे, बलोचिस्तान में का ॿी धुर थी ठाहे, त नतीजे में थींदो छा त जेको हे कुझु पाण कंदा रहिया बेनज़ीर साहिबा सां बीवी शहीद जॾहिं प्राइम मिनिस्टर हुई, त ऐं हिननि 5 सालनि में गुज़िरियल तव्हां ॾिसो त प्रेसिडेंट ज़रदारी साहिबु हिकिड़ो मुल्क जो प्रेसिडेंट आहे, फेडरेशन जी अलामत आहे, उहो दौरो थो करे, तव्हां उनखे जेको आहे प्रोटोकॉल नथा ॾियो, उन सां तव्हां गवर्नर सां तव्हांजी कहिड़ी इक्वेशन ॾेई, त हाणे हिननि खे उहो आॾो थो अचे, उहो साॻियो फिल्म, त थी सघे थो त मता सुभाणे असां सां बि ईअं ई थिए। तंहिंखां हिकिड़ो नेशनल पोस्टर ठाहे सुभाणे हिकिड़ो वठनि हिनखे ड्रम बीटिंग कंदा, त बाबा असां त ॾिसो वरी हिकिड़ी कुर्बानी ॾिनीसीं पए ऐं सभिनी खे चयोसीं पए त अचो त गॾिजी हिकिड़ो नेशनल चार्टर ऑफ डेमोक्रेसी तहत हिकिड़ो नेशनल चार्टर। अच्छा जैसा तव्हां गवर्नर जी ॻाल्हि कई, पंजाब गवर्नर रिपोर्ट्स रिज़ाइन कयो आहे, मां सम्झां थो ख़ानदानी माण्हू आहे, तमामु सुठो फ़ैसिलो कयो अथई, त सम्झो त बाक़ी सूबनि जा गवर्नर बि इहो एग्ज़ाम्पल फॉलो कंदा या उन्हनि खे अञा वरी करणु घुरिजे। सिंध वारो गवर्नर 13 सालनि खां वेठो आहे। बिल्कुलु, ऐं उन में मां सम्झां थो त मुस्लिम लीग नून जो इहो पुराणो मुतालबो बि रहियो आहे, ऐं मुस्लिम लीग ज़ाहिर आहे जॾहिं प्रेसिडेंट ईंदो त डेफिनेटली उहे चाहींदा त गवर्नर जेके आहिनि त उहे सभु चेंज थियनि ऐं उन्हनि जे मर्ज़ी सां अचनि, त हीउ नेशनल जेको चार्टर आहे ॾिसूं त हाणे इहो वरी कहिड़ो नओं ड्रामो आहे हिकिड़ो। अच्छा, नेशनल चार्टर त जा साहिबु हिकिड़ी आख़िरी रिपोर्ट्स थी असां वटि आहिनि, तव्हां ॿुधायो तव्हां वटि कहिड़ियूं आहिनि इतलात, तव्हांजी असेसमेंट छा आहे? उन में चवनि पिया त PTI खे ऐं पीपल्स पार्टी खे बि गवर्नमेंट में अचण जी दावत ॾींदा ऐं उनखां पोइ ॾिसंदा उनजा प्रोस एंड कॉन्स, शायदि सूरत हाल बि अहिड़ो को तव्हांखे सीन लॻे पियो? ॾिसो, हिकिड़े लिहाज़ सां त इहा आइडियल सिचुएशन आहे, त जंहिं तरीक़े सां मैंडेट आयो आहे ऐं जंहिं तरीक़े सां तव्हांखे मसइला एॾा वॾा आहिनि पाकिस्तान में, चाहे मियां नवाज़ शरीफ़ साहिब खे केॾो बि तव्हां भले 5 साल बि कढी वञे, 5 सालनि में हिन मुल्क जा मसइला इन कंडीशन में हल नथो करे सघे उहो बि, त इन जे लाइ तमामु ज़रूरी आहे हाणे ॾिसणो इहो आहे त इन जे पोयों स्प्रिट आहे या को गेम प्लान आहे, त जेकॾहिं इन जे पोयों नेकनियत ई आहे डेफिनेटली पोइ त तमामु हिकिड़ी आइडियल शइ आहे ऐं इन जा तमामु मस्बत नतीजा ईंदा जेकॾहिं सभु गॾिजी धुरियूं हिकिड़ो फ़ैसिलो कनि थियूं। हिन मुल्क जो वॾे में वॾो प्रॉब्लम जेको आहे उहो दहशतगर्दी आहे, अमन अमान जी बहाली आहे, सभ खां पहिरियों कमु। ॿियो कमु तवानाई जो बहरान आहे, मईशत जी बहाली आहे, उनखां पोइ ज़ाहिर आहे इकनॉमिक एक्टिविटी थींदी ऐं हिकिड़ो सिलसिलो हलंदो, त उन जे लाइ हिकिड़े नेशनल कंसेप्ट जी, नेशनल गवर्नमेंट जी उनजी बिल्कुलु अशद ज़रूरत आहे। पर ईअं किथे ईअं न थिए त सुभाणे तव्हां उन स्लोगन खे बि जेको आहे तव्हां पोयां 5 साल अॻु मूंखे यादि आहे त जॾहिं COD जी ॻाल्हि थी, चार्टर ऑफ डेमोक्रेसी जी मोहतरमा आई मियां सभु साइन कयो जिदा, उनखां पोइ 5 साल जॾहिं गवर्नमेंट आई पई पीपल्स पार्टी जी 2008 में, त वॾे फनफेयर सां तव्हांखे यादि हूंदो बूरबन मुआइदो बि थियो, पर पोइ आहिस्ता पाकिस्तानी सियासत खे सियासतदाननि खे शायदि सूट नथो करे, हिक ॿिए खां अॻिते पुठिते थींदा विया, त इहो ईअं न थिए सुभाणे हीअ पहिरियों त ॻाल्हि कनि नेशनल चार्टर जी ऐं विदिन वीक और सो अॻिते पुठिते थियनि। बिल्कुलु उनजो माज़ी में मिसाल बि मौजूदु आहे ऐं हाणे बि ख़दशो इन जो आहे, तॾहिं ई मूं इहो चयो त इन जे पोयों स्प्रिट खे ॾिसणो आहे, स्प्रिट आहे या गेम प्लान आहे, उहो ॾिसणो पवंदो, त उन हिसाब सां ई उनजो रिज़ल्ट अची सघे थो। जेकॾहिं स्प्रिट नियत तव्हांजी ठीकु आहे त यकीननि तव्हांखे उनजो रिज़ल्ट बि मिलंदो। सो ॿियो मां इन ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि जेको तव्हां सवेर जामी खां बि पुछियो त सिंध में पीपल्स पार्टी कीअं खटियो। हाँ, इहो असीं अचूं पिया हिन ते, पर थोरो नेशनल सीन असीं वाइंड अप कयूं। अच्छा, हीउ जेको आहे KP जी सूरत हाल जा सभु रिपोर्ट्स इहे आहिनि, इमरान ख़ान कल्ह पूरो मीन हो त असीं KP में गवर्नमेंट फॉर्म कंदासीं, पर पोइ फज़ल रहमान ॾिठोसीं राति जोड़ तोड़ मोड़ टेलीफोन कॉल्स हुयूं, त वरी जमात इस्लामी PMLN खे मिलाए हिकु वर्किंग ई, पर मियां साहब क्लियर कट चयो आहे त हुनखे मैंडेट मिलियो आहे, हू गवर्नमेंट फॉर्म कंदा, त इहो तव्हांखे लॻे पियो त इहो मैंडेट जो एतिराम बि थियणु घुरिजे? बिल्कुलु, मां सम्झां थो इहा तमामु हिकिड़ो सुठो ऐं मस्बत डिसीशन आहे मियां साहब जो, छो त ॾिसो जेकॾहिं तव्हां जमहूरियत जो एतिराम था कयो त जेका अक्सरियती पार्टी आहे तव्हां पहिरियों राइट उनजो आहे उनखे तव्हां मौक़ो ॾियो, उहा हुकूमत नथी ठाहे सघे, उनखां पोइ तव्हां ॿिए ऑप्शन ते सोचो। त कल्ह मूंसां हिकिड़े TV प्रोग्राम में कंहिं चैनल ते जेको आहे त सिद्दीकुल फारूक हुयो ऐं हुन इहो पियो चयो त असां इमरान ख़ान खे गवर्नमेंट ठाहिणु न ॾींदासीं KP जे अंदरि, त मूं हुन खां पुछियो त भई तव्हां छो न ठाहिणु ॾींदव, त चई त कल फिर हमारा वज़ीर आज़म भी उधर नहीं जा सकेगा और उनको वो प्रोटोकॉल नहीं मिलेगा, ये खुद ही आप लोग करते रहे हो और अब वो चीज़ आपको सामने आ रही है, इसलिए चोर के दाढ़ी में तिनके वाली बात कि
कि आपको वो लग रहा है। तो बहरहाल वो उन मियाँ साहब जेका ॻाल्हि कई आहे मां सम्झां थो उनखे खोड़ अहिड़ा माण्हू हूंदा चवण वारा ऐं पर मियाँ साहब इहो पंहिंजे पॉलिटिकल विज़डम मुताबिक़ डिसीजन कयो आहे, तमामु मुस्बत फ़ैसिलो कयो अथई ऐं सभिनी खे ऑफर हुन कई आहे। इहो बि सुठी ॻाल्हि आहे, भले इमरान ख़ान हुन सां गॾु बीहे थो या नथो बीहे उहा जुदा ॻाल्हि आहे, पर हू पीपल्स पार्टी ठीकु आहे खणी सिंध में खटियो आहे, पर हिन महिल बि मां सम्झां थो त उहा मुस्लिम लीग नून खां बि वॾी पार्टी आहे, विफ़ाक़ जी नुमाइंदा पार्टी आहे, हर जॻह ते जेको आहे त हा उन्हनि जेकी मेजर पार्टीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां गॾिजी खणी ऐं इन जो मसइले जेको क़ाबिल क़बूल अहिड़ो हल हुजे जंहिंसां फौरी तौर ते मुल्क में इकनॉमिक एक्टिविटी रिवाइव थिए ऐं हिकिड़ो बहितरी अचे त उन तरफ़। चलो जैसे टाइम छा ब्रेक जो ब्रेक खां पोइ असीं ॻाल्हाईंदासीं सिंध जे सूरत हाल ते ऐं सिंध जे अंदरि जेका नेक्स्ट सिंध गवर्नमेंट जी फॉर्मेशन आहे उहो छा आहे, तव्हांजो छा असेसमेंट आहे। नाज़रीन टाइम छा ब्रेक जो ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर था थियूं। वेलकम बैक नाज़रीन। अच्छा एजाज़ साहब पाण सिंध तरफ़ वञण खां अॻु केपी खे वाइंड अप कयूं त हीउ जेको तव्हां सम्झो पिया त इमरान ख़ान कंहिंसां वेहण लाइ तयारु कोन्हे ऐं हमेशह हर कंहिं ते अटैक कंदो रहियो आहे, पीपल्स पार्टी हुजे, PMLN हुजे, मौलवी साहब हुजे, फज़ल रहमान, त केपी में गवर्नमेंट कीअं ठाहींदा ऐं उनखे मैनेज कीअं कंदा? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी त मियाँ साहब इमरान ख़ान साहब जॾहिं पूरी कैंपेन में मौलाना फज़ल रहमान खे तमामु टारगेट कयो, मियाँ नवाज़ शरीफ़ खे टारगेट कयो, हिक ई बाल सां कई विकेटूं किराइण जी ॻाल्हि कंदो रहियो, हा प्रेसिडेंट ज़रदारी साहब जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो रहियो, त उन सूरत हाल जे हिसाब सां ANP खे टारगेट कंदो रहियो, त उन में जेको हुन सिर्फ़ु एहतियात या मुहतात रहण जो मुज़ाहिरो कयो हिकिड़ो MQM जे ख़िलाफ़ु ऐं ॿियो जमात इस्लामी जे ख़िलाफ़ु जेको आहे हुन न ॻाल्हायो। त हाणे जेके ख़ैबर पख्तूनख्वा में जेके तव्हां ॾिसो त हुनजो वर्कर MQM जे ख़िलाफ़ु कराची में ॻाल्हाए पियो, इमरान साहब अॼु बि बिल्कुलु जॾहिं हा उते जेको आहे पर हू पाण कोन पियो ॻाल्हाए, तमामु घणी ज़्यादती थी त उते PTI सां, पर उनजे बावजूदि इमरान ख़ान जेको आहे त ख़ैर उहो बीमार बि हुयो ऐं हॉस्पिटल में हुयो, उनजो इहो बि रीज़न थी सघे थो। तव्हां सम्झो पिया त हू गवर्नमेंट फॉर्म करण में गवर्नमेंट फॉर्म कंदो, उनखे ॿ ऑप्शन आहिनि बहितर, हिकिड़ो जमात इस्लामी ऐं ॿियो आफ्ताब शेरपाओ जी क़ौमी वतन पार्टी, हा उन में 7 बि जेको आहे चङो सीटियूं खयूं आहिनि, त उहे आज़ाद जेके मेंबर आहिनि उन्हनि खे शामिल करे ऐं त उन हिसाब सां ख़ैबर पख्तूनख्वा में चलो हिकिड़ो नओं तजुर्बो आहे। ॾिसूं त ख़ान साहब ते इल्ज़ाम बात आहे बिल्कुलु इनएक्सपीरियंस आहे, ना तजुर्बेकार आहे, त हिकिड़ो गवर्नमेंट साज़ीअ जो ऐं गवर्नमेंट हलाइण जो तजुर्बो करे ॾिसनि। अच्छा एजाज़ साहब सिंध ते हाणे पाण टाइम तमामु घटि आहे, सिंध में त ज़ाहिर सूरत हाल वाज़े आहे, मैंडेट क्लियर ॾिनो आहे सिंधी माण्हू, बल्कि 2008 खां वधीक ॾिनो आहे पीपल्स पार्टी खे, शहरी इलाइक़नि में MQM आई आहे, कुझु जबरदस्त कुझु धांधली, पर हुननि जो पंहिंजो रवायती मैंडेट बि रहियो आहे। सिंध जो सही CM कंहिंखे पिया ॾिसो था? इहो त हाणे पीपल्स पार्टी वारनि खे ख़बर हूंदी त केरु थींदो, उन्हनि वटि त सदाबार CM आहे साईं क़ाइम अली शाह। मां सम्झां त शायदि मतिलबु हिन दफ़े साईं क़ाइम अली शाह न थिए, काफ़ी उमिरि रसीदा माण्हू थी वियो आहे ऐं गुज़िरियल 5 साल जेको आहे जंहिं तरीक़े सां हुन कढिया, त मुंहिंजो ख़्यालु आहे हिन दफ़े पीपल्स पार्टी नओं जेको आहे माण्हू आणींदी ऐं जंहिं तरीक़े सां हिकिड़ो तासर ॾिनो पियो वञे त भई अवेस मुज़फ़र साहब जेको आहे उनखे शायदि कयो वेंदो चीफ मिनिस्टर, ऐं इन खां अॻु में जेको स्ट्रांग कैंडिडेट हो मुराद अली शाह हुयो, बिल्कुलु फ़ैसिले जे करे, त हाणे जेका चॉइस मां सम्झां थो पीपल्स पार्टी वटि हूंदी उहो कंहिं सीनियर माण्हू खे ऐं सीज़न माण्हू जेको पार्टी सां वफ़ादार रहियो हुजे ऐं वॾो हिकिड़ो अरसो गुज़ारियो हुजे। जंहिं सीनियर हिकिड़ो माण्हू ख़ुशी शाह, उहो त ज़ाहिर हुनखे टिकट कोन ॾिनी, त तव्हांजे नज़र में ॿियो केरु थी सघे थो? मुंहिंजे ख़्याल आहे त हिन दफ़े जेको आहे उहो सिंध में इक़्तिदार जी हुमा जेको आहे उहो या निसार खोड़े जे कुल्हे ते वेंदी या मीर हज़ार ख़ान बिजाराणी, ऐं मीर हज़ार ख़ान निसार साहब त 5 साल नाराज़ रहियो ऐं स्पीकर हुजण जे बावजूदि बि, हालांकि स्पीकर वॾो उहिदो, त जेको मीर हज़ार ख़ान जी तव्हां ॻाल्हि था कयो, त मीर साहब पहिरियों दफ़ो शिफ्ट कयो आहे मथां क़ौमी मां सूबाई ते आया आहिनि, त उहो को इंडिकेशन त कोन्हे को मीर साहब वटि? मुंहिंजे नॉलेज में न आहे, बहरहाल तव्हांजी असेसमेंट चए पई त शायदि मां सम्झां थो, मुंहिंजी असेसमेंट, मुंहिंजी मालूमात न आहे, मां पंहिंजी हिकिड़ी असेसमेंट इहा थो ॾियां त शायदि मथां मीर हज़ार ख़ान बिजाराणी नओं चीफ मिनिस्टर हुई सिंध जो। त पोइ सम्झो पिया त हू हिकिड़ी बहितर सिंध हूंदी, पंजाब मॉडल फॉलो कंदा, छा कंदा? डिपेंड थो करे। ॾिसो पीपल्स पार्टी खे यकीनन हिन दफ़े डिलीवर करिणो पवंदो, जेकॾहिं हिन दफ़े डिलीवर नथा कनि त, पर सिंध जी बदकिस्मती इहा आहे जेको पीपल्स पार्टी जे खटण जो रीज़न जीअं अॻु में बि मूं चयो त उहा परफॉर्मेंस न आहे, पर सिंध जे माण्हुनि जी मजबूरी आहे, सिंध जे माण्हुनि जी मजबूरी इहा आहे त
हुननि खे हिकिड़ो रिलायबल फोरम खपे जेको फेडरेशन में ऐं सूबे जी सतह ते सिंध जे इज्तमाही मफ़ादनि जी जेको आहे हिफ़ाज़त करे ऐं उन ते का सौदेबाज़ी न करे। तव्हां ॾिठो त 97 में सिंधी माण्हुनि थोरो हिकिड़ो टेस्ट केस जे तौर ते स्विच ओवर करे ॾिठो नून खे मैंडेट ॾिनो ऐं हुननि अची चीफ मिनिस्टर बि पंहिंजो आंदो, हुकूमत बि सिंध में ठाही। बिल्कुलु, त उन वक़्तु जेको मियां साहिबु एटमी धमाकनि खां पोइ कालाबाग डैम जो ऐलान करे छॾियो त उन खां पोइ सिंध में इवन जेके मुस्लिम लीग नून जा माण्हू हुया उहे बि चवनि पिया त बाबा असां अहिड़ी हुकूमत खे बाहि ॾियो, हे असांखे सिंध में रहणो आहे, हे असां माण्हू क़बरनि ते जेको आहे अची पादर हणंदा कालाबाग डैम जी हिमायत। इहो साॻियो कमु अरबाब गुलाम रहीम सां बि थियो पए। जनरल मुशर्रफ जो एॾो दबाव हो हुन ते जो अरबाब चयो त बाबा मुंहिंजे चीफ मिनिस्ट्री वठो, मां जेको आहे त इहो अरबाब साहब बैकआउट कयो हुन ॻाल्हि। बिल्कुलु, त हुन माना हुन छॾण त अहिड़े क़िस्म जी माना सिंध जे विराइण जी ॻाल्हि जेसिताईं MQM हिकिड़े मज़बूत शक्ल में मौजूदु आहे तेसिताईं सिंधी माण्हू पीपल्स पार्टी जे जेको आहे त उन में कोन छॾींदो, या त को हिकिड़ो अल्टरनेट रिलायबल क़ाबिल भरवसा हिकिड़ो प्लेटफॉर्म अचे ऐं उन में क़ौम परस्तनि बि जेको आहे मायूस कयो आहे उहो बि हिकिड़ो मुतबादिल प्रोवाइड न करे सघिया। ॾिसो न ॻाल्हि इहा आहे त साॻियो बशीर ख़ान कुरैशी मरूम हो न, अलाह हुनखे जनसीब करे, हुन माण्हू 1.5 लख 2 लख माण्हू सिंध जा कढी आयो न, मुज़ाहिरो कयईं, एतिरो मुज़ाहिरो अॼु ॾींहं ताईं MQM न करे सघी आहे, एॾो मुज़ाहिरो या एॾो शो पीपल्स पार्टी कॾहिं न करे सघी आहे। साईं GM सैद जे हयाती में कॾहिं एॾो वॾो शो न थी सघियो जेतिरो बशीर ख़ान कुरैशी कयो। त इहो छा हुयो, रिस्पॉन्स हुयो न माण्हुनि जो। त जॾहिं बि सिंध जे इज्तमाही मफ़ाद ते सौदेबाज़ी जी ॻाल्हि ईंदी त बशीर ख़ान इलेक्शन त कोन पियो विढ़े न, पर माण्हू सपोर्ट कंदो। त हू हिकिड़ो सिंसियर माण्हू हुयो। जॾहिं मां हिकिड़ी मिसाल तव्हांखे ॾियां, इन जे करे थो ॾियां त जेकॾहिं को हिकिड़ो सिंसियर लीडरशिप अचे ऐं हिकिड़ी सिंसियरिटी सां गॾु अचे त सिंध जो माण्हू उनखे फॉलो कंदो। ज़रूरी न आहे त को पीपल्स पार्टी ऐं जेको आहे त उहो को उन सां उहो कोन्हे, पर जेसिताईं MQM इन जेका रोज़ कराची अलहदा करण जी सिंध विराइण जी ॻाल्हि थी करे, इन्हनि शयुनि ते जेको आख़िरी हीअ जेको इल्ताफ़ साहब 2 हिकिड़ियूं स्टेटमेंट्स जारी कयूं हुन, पर हीअं कल्ह कराची जे हवाले सां त असांजो मैंडेट तस्लीम न कयो वियो त कराची अलॻि करे ॾिनी वञे। उनखां अॻु मियां साहब खे मुबारकबाद ॾींदुसि त पंजाबी मैंडेट ऐं पंजाबी जाग वारो नारो 20 सालनि खां पोइ तव्हांखे अॼु उन फ्रूट ॾिनो आहे। त हीअ जेको MQM सम्झो न पिया त हीअ को PTI बि हाणे ख़िलाफ़ु अची वई आहे, पीपल्स पार्टी त उन सां गॾु कवर ॾेई वेठी आहे, PMLN गवर्नमेंट अची वई सेंटर में, त हू हिकिड़े तरफ़ आइसोलेट बि थी रहिया आहिनि। ऐं जेकॾहिं पीपल्स पार्टी हथु कढे उन्हनि मां त MQM खे कंहिं हद ताईं फिक्स करे सघिजे थो हिननि 5 सालनि में। बिल्कुलु करे सघिजे थो। ऐं मां सम्झां थो इहो मियां साहिब बि जेकॾहिं थोरी लीड वठे हिमत करे त जेको हीउ नेशनल वारो सिलसिलो आहे मामिलो, त उन में बिल्कुलु हू मसइले जो इन जो हल कढी सघनि था। ऐं ख़ुदि MQM खे बि शायदि इन ॻाल्हि जो डपु आहे त जंहिंजे करे हू काफ़ी दाएं बाएं ॻाल्हियूं पिया कनि। बिल्कुलु त उन जे करे जेको आहे उहो ज़ाहिर त तव्हां केतिरो अरसो जेको आहे पंहिंजे डंडे जे ज़ोर ते तव्हां हलंदो। पर सर एजाज़ साहब सवाल इहो त पोइ पीपल्स पार्टी इहा कुर्बानी ॾींदी, ईअं चाहींदी आहे, ज़रदारी साहब जी स्ट्रेटजी आहे, इलेक्शन खां अॻु त नज़र न पई आई। उहो ॾिसणो पवंदो त जेकॾहिं मियां साहिबु केतिरो सिंसियर आहे पीपल्स पार्टी सां इन नेशनल एजेंडा जे हवाले सां। छा मियां साहिबु प्रेसिडेंट जे तौर ते, हालांकि प्रेसिडेंट पावरलेस आहे, हींअर को सेरिमोनियल हिकिड़े क़िस्म जी पोस्ट आहे, छा हिकिड़ो इन गेस्चर इहो ॾिए थो त ज़रदारी साहिब खे एज़ ए प्रेसिडेंट कंटिन्यू कराए थो? जेकॾहिं इन लेवल ताईं हिकिड़ी कॉन्फिडेंस बिल्डिंग थिए थी इन ॿिन्ही पार्टियुनि जे दरमियान त पोइ डेफिनेटली दे कैन डू एनीथिंग। चलो जा सब तव्हांजी महिरबानी आहे स्टूडियो में तव्हां असांखे जॉइन कयो। अच्छा नाज़रीन, तव्हां एजाज़ मेहर साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असांखे जामी चांडियो साहब जॉइन कयो टेलीफोन लाइन ते। एजाज़ साहब मुल्की सूरत हाल जे अंदरि जेका हिन वक़्तु इलेक्शन खां पोइ सूरत हाल आहे उन ते हिकिड़ो असांखे तजियो ॾिनो ऐं गॾोगॾु सिंध जे हवाले सां एजाज़ साहब जो ख़्यालु इहो आहे त पीपल्स पार्टी वटि वाज़े ऐं क्लियर मैंडेट आहे। हाणे पीपल्स पार्टीअ ते आहे त उहो सिंध जे अंदरि कहिड़े क़िस्म जी पॉलिसी रखे थी, पंहिंजी पार्टनरशिप जेका पुराणी हुई MQM सां बरक़रार रखनि था नथा रखनि, पर बहरहाल हुननि खे हाणे सिंधी क़ौम जो ऐं सिंधी माण्हुनि जो एतिराम बि करणु घुरिजे, मैंडेट जो एतिराम करणु घुरिजे ऐं गवर्नेंस जो हिकिड़ो अहिड़ो एग्ज़ाम्पल क़ाइमु करणु घुरिजे जेको पंजाब वेझे माज़ी में शहबाज़ शरीफ़ 5 सालनि में हिकिड़े लिहाज़ खां क़ाइमु कयो आहे। हाणे ज़रूरी न आहे त उहो साॻियो मॉडल फॉलो कयो वञे, पर सिंध जे तरक़ी बका ख़ुशहाली जे लाइ ऐं मज़बूत मर्कज़ ऐं फेडरेशन जे लाइ ज़ाहिर आहे पीपल्स पार्टीअ ते वॾी ज़िम्मेदारी आहे, छो जो फेडरेशन जे अंदरि तमामु हुनजी मायूस कन सूरत हाल आहे ऐं सिंध जेको मैंडेट ॾिनो आहे त उहो मैंडेट हाणे हुननि खे मान बि ॾियणु घुरिजे ऐं गॾोगॾु महिनत करणु घुरिजे, छो जो ज़ाहिर इलेक्शन जे वारी सियासत ऐं जदोजहद में इहे लाचार ईंदा आहिनि। सुभाणे
हाज़िर थींदासीं साॻे टाइम ते के ॿिए महिमान सां। तेसिताईं इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।